जिंदगी भी पुराणन दरवाजन जहिड़ी बणिजी वई आहे। हर वक्त किंजण ऐं कुड़ण अची बचियो आहे। इहो बिल्कुलु दुरुस्त आहे त पाण लाइ कंहिं मक़ाम जो तयन करण हलकड़ाइप आहे, ऐं मां छो इहा हलकड़ाइप हर भेरे कंदो रहियो आहियां। हिन जाइ खां सवा ॿी बि ज़िंदगी आहे अब्दुल रहीम। घर में हूंदे बि तव्हां असांजे लाइ ॿाहिरि हूंदा आहियो, ईअं छो आहियो तव्हां? छा करियां, ये जाइ ऐं लिखण मुंहिंजी ज़रूरत आहे। तोखे केतिरा भेरा चयो अथमि विशाल त मां पंहिंजो पाण सां ऐं हिन समाज सां राब्ते रखण लाइ लिखां थो, ऐं उनखे मां पंहिंजी ज़िंदगी सम्झां थो। तव्हां ई तव्हांजो समाज, सभु कुझु इहो ई आहे बस। मुंहिंजे लाइ इन समाज सां जोड़णी हिन लफ़्ज़नि वसीले ई मुमकिन बणिजे थो, पर तूं हर भेरे मुंहिंजे ऐं मुंहिंजे लिखण जे विच में रकीब छो बणिजी वेंदी आहे? तुंहिंजो लिखण तुंहिंजो मूंसां न हुअण जो अहसासु ॾियारींदो आहे, मूंखे तुंहिंजे विञाइजण ऐं विरहाइजण जो तानो ॾींदो आहे। पोइ मां छो न रकीब थी हुनजे साम्हूं अचां? मां तुंहिंजो ई रहियो आहियां मिशाल। इन जे लाइ मां तोखे अञा कहिड़ा कहिड़ा दलील ॾियां? तव्हांजी कहाणियुनि जा किरदार ऐं तव्हां मूंसां कॾहिं बि सचा न आहियो थिया, इहो तव्हां बि ॼाणो था। ॾिस जाना, पंहिंजी ॻोल्हा खे लफ़्ज़नि जा पंध मिलिया आहिनि, ऐं मुंहिंजे अंदर जो अरोड़ सुॾकण जे लाइ मस ई आतो थियो आहे। जेसि ताईं सुॾकनि जी ॿोॾ नथी अचे, मां लिखंदो रहंदुसि मिशाल। इहो मुंहिंजे हयात जो मसइलो आहे। ऐं घर में जेके जवान जवान न्याणियूं आहिनि, उन्हनि जी क़िस्मत केरु लिखंदो? तूं अर्शीला ऐं साइमा जो सहारो वठी कंहिं फाते लश्कर जियां मुंहिंजे मथां काह कंदी आहीं, ऐं तूं उन वक़्तु पहाज लॻंदी आहीं। दिलि घुरंदी आहे त मां तुंहिंजी इन फतेह खे मुकमिल चैलेंज कयां। ओ चंगेज़ खान जी बदरू, मूंसां ई न कंदी कर। प्लीज अब्दुल रहीम, कुछ घर ते भी ध्यान ॾियो। तव्हांजे ॿारनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। तव्हांजे लफ़्ज़नि मां तव्हांजो खोखलोपन ज़ाहिर थियण लॻो आहे, ऐं मूंखे ख़ौफ़ आहे त तव्हांजो इहो खोखलोपन तव्हांजे ॿारनि खे न खाई वञे। अहिड़ो कुझु बि न आहे मिशाल। तूं वाकई उमिरि सां गॾोगॾु ज़हनी तौर ते अपाच ऐं सोढ़ी थींदी थी वञे। मूं हीउ सभु कुझु पंहिंजे ॿारनि जे लाइ कयो आहे। पंहिंजा जज़्बा रुत करे लफ़्ज़नि में पोइ ॿारनि जे लाइ ख़ुशियूं ख़रीदियूं आहिनि, ऐं मां सम्झां थो त हिकु पीउ एतिरो ई कंदो आहे। वाह, पीउ छा त फालिज वरितल लफ़्ज़ कढिया अथव। तव्हां कॾहिं पीउ लफ़्ज़ खे सम्झण जी कोशिश कई आहे? हाणे मुंहिंजी जान छॾ, मूंखे हीअ कहाणी मुकमिल करणी आहे। सुभाणे पब्लिशर ईंदो, मूं हुनखे घुरायो आहे, हुनखे ॾियणी आहे। अॼु वरी ओशीला हुन मुए लाइब्रेरी वारे सां वई आहे, ऐं हू अॻे ई शादीशुदा आहे। इन मामले ते सोचो। इन उमिरि जूं चाहतूं उभरंदियूं बि अधूरियूं आहिनि ऐं रहंदियूं बि अधूरियूं आहिनि। ॿारनि ते सोढ़ी सोच जा पहिरा न हण मिसाल, प्लीज़। छा? तोखे न आहियां, मां पंहिंजे किरदार जो डायलॉग पे वरजायां। तूं हाणे वञ, मां अर्शिला सां ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजो लिखण मुंहिंजे दिलि जे साम्हूं कचहरी आहे। मुंहिंजो लिखण मुंहिंजे दिलि जो हिकु नओं निकोरो शहरी साम्हूं अचे थो। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।